नाज़िन कश्मीर में ॾिसण जी सघ खां महरूम हुअण बावजूदि बासलाहियत आरजे नौमी मलिक सरकारी सरपरस्ती न थियण सबबि मुआशी बदहालीअ जो शिकार आहे। नौमी मलिक एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजे फ़न जो इज़हार कयो ऐं वस वारनि खे वहर जी अपील कई आहे। देखा तुझे तो जीने लगे हम, पाले तुझे तो ना हो मरने का गम, खुश नसीबी से मुझे प्यार इतना मिल गया, आज आंचल ही मेरा। मुझो अखियुनि जो प्रॉब्लम आहे, पैदाइशी काला मोतिया आहे जंहिंजो अॼु ताईं कोई इलाज दरियाफ़्त न थी सघियो आहे ऐं उन जे बावजूदि मां कोशिशि कंदो आहियां त पंहिंजी ज़िंदगी खे बहितर कयां। गवर्नमेंट जे तरफ़ां या प्राइवेट जेके वॾा इदारा आहिनि उन्हनि जे तरफ़ां का ख़ासि हेल्प न थी, इन जे करे असां जहिड़ा जेतिरा बि मूं जहिड़ा माण्हू आहिनि उहे बिल्कुलु ज़ाया थी वेंदा आहिनि। उनखे तालीम बि न मिलंदी, छो त हिन असांजे इलाइक़े में कोई स्पेशल ॿारनि लाइ स्कूल बि न हूंदा, कोई अहिड़ा स्किल बि न सिखाया वेंदा, कोई वॾा इंस्टीट्यूट हुजनि जिते असां जहिड़ो माण्हू का हुनुर हासिल करे जंहिंसां पंहिंजी ज़िंदगी सुहिणे अंदाज़ में गुज़ारे सके। हालांकि मां FM ते RJ बि आहियां, लेकिन मीडिया मां इंसान जी हिन असांजी स्पेशली सिंधी मीडिया में कंहिं माण्हू जी का ख़ासि इनकम न हूंदी जंहिंसां उहो पंहिंजी ज़िंदगी सही गुज़ारे। RJ नौमी मलिक जन पंहिंजी ज़िंदगी बाबति असां सां हाल हवाल कया ऐं पंहिंजी सुरीली आवाज़ में हिकु कलाम बि ॿुधायो। RJ मलिक SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सिंध सरकार ऐं सियासी समाजी पार्टियुनि सां इहो मुतालबो कयो आहे त मुंहिंजे लाइ हिकिड़ो वज़ीफ़ो जेको आहे जारी कयो वञे,